जय झूलेलाल। मुंहिंजो नालो धानी भाटिया आहे। मां 8th दर्जे में पढ़ंदी आहियां। अॼु मां तव्हां सभिनीनि खे हिकु आखानी थी ॿुधायां। आखानी जो नालो आहे सची कमाई। हरिद्वार में हिकु ग़रीब मुची रहंदो हो। उहो गंगा जे घाट ते वेही सॼो ॾींहुं कमु कंदो हो। राति जो पंहिंजी झूपड़ीअ में वञी सुम्हंदो हो। महिनत करे जूता ठाहे कुझु पैसा कमाईंदो हो। अहिड़ीअ तरह रूखी सूखी रोटी खाईंदो हो। उहो हमेशह कमु करण वक़्तु भॼन पियो ॻाईंदो हो। आए ॿिए खे खिली पियो खिखारींदो हो। पंहिंजे ग्राहकनि सां बेहद प्यार ऐं नम्रता सां ॻाल्हाईंदो हो। हू तमामु ख़ुशि हो। हिकु ॾींहुं हिकु साधू वटि आयो। साधू पंहिंजे झोलीअ मां हिकु पथरु कढी ॾिनईंसि ऐं चयईंसि, इहो पारस जो पथरु आहे, लोहे खे सोन में बदिलींदो आहे, तूं पाण वठि। तो मोची चयईसि, महाराज माफ़ कयो, मां महिनत सां कमाईंदो आहियां, मूंखे कंहिंजी बि मदद जी ज़रूरत कान आहे। सादे खाधे ऐं सादी झूपड़ीअ में मां बिल्कुलु ख़ुशि आहियां ऐं राज़ी प्रसन्न आहियां। जॾहिं साधू पथरु वठण लाइ ज़ोर भरियाईंसि तो मोची खिली करे चयईसि, साधू बाबा, तव्हां इहो पथरु खे अमीर माण्हू खे ॾियो, छो जो उहे धन हूंदे बि ग़रीब आहे। उन्हनि खे हमेशह पैसनि जी ज़रूरत रहंदी आहे। मां मिसकीन मोची, महिनत में मज़ो आहे, छा कंदसि हीउ पारस जो पथरु। तो साधू बाबा सम्झी वियो मोची लालची कोन आहे। मोची पंहिंजे कम में लॻी वियो ऐं साधू उतां हली वियो। इन आखाणी मां असां सभिनीनि खे इहा सिख्या थी मिले, असां सभिनीनि खे हथ सां पोरियो करे कमाई करणु घुरिजे। इन में सची ख़ुशी आहे ऐं बरकत रहंदी आहे। जय झूलेलाल।